लाड़काने में क़ौमी अवामी तहरीक पारां ईरान जे स्कूलनि ते बमबारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहीदनि जे गाइबाना जनाज़े नमाज़ अदा कई वई। ईरान जे स्कूल मुनाब ते थियल बमबारीअ जे नतीजे में शहीद थियल 185 शागिर्दियाणनि जे गाइबाना जनाज़े नमाज़ जना बाग चौक ते अदा कई वई, जंहिं दौरान शहीदनि लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते अॻवाननि सिकंदर लाशारी, जमील मेमून, जमील लाड़, गुलाम रज़ा मेमून, यूसुफ ॾिठो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमरीका ऐं इसराइल ईरान जहिड़े पुरअमन मुल्क मथां गैर क़ानूनी ऐं गैर आइनी जंग मड़ी लखें इंसानी जानियूं गिरकाए रहिया आहिनि ऐं विच ओभर जो अमन तबाह करे रहिया आहिनि। हिननि चयो त अमरीका ऐं इसराइल नियाणियुनि जे स्कूल ते बमबारी करे मासूम नियाणियुनि खे शहीद कयो, जेको जंगी असूलनि जे पिणु ख़िलाफ़ आहे। अॻवाननि दुनिया जे मज़हब मुल्कनि ऐं अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु अमरीका ऐं इसराइल जे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी जंग बंदि कराए दुनिया जो अमन बहाल करायो वञे।